सर अदा इहो दिलशाद अहमद जूणेजे खे जेको दिल्ली ॿियो कांदड़ो आहे जेको ऐं होलियुनि जी छोकिरी आहे जेकी उहा हलियो ऐं कंदड़ जो पंहिंजो मसइलो ठीकु आहे। असांजो जो दिलशाद जूणे डॉक्टर आहे जेको गॾु ड्यूटी कंदड़ आहे। ड्यूटी कंदड़ खां बाद में सर इहो को वधीक शिफ्ट थी आहे कराची उन्होंने लव मैरिज कई आहे कराची में। उनजो मसइलो हले थो कराची में हैदराबाद में ठीकु। उन खां बावजूद में असांजो माइट आहे कज़न आहे दिलशाद अहमद जूणे जेके उनखे ॿार नंढे पुट खे अगवा करे हिकु दफ़ो डॉक्टर इम्तियाज़ अली हुलियो ठीकु। उन खां बावजूद वरी कल्ह असांजे माइट खे कज़न खे कल्ह बि उनखे ड्यूटी जे दौरान उनखे अगवा करे वियो आहे। असांजो मुतालबो असांखे पंहिंजो आज़ादु करे ॾिनो वञे दिलशाद अहमद जूणे मसइलो असांखे हल कयो वञे। सर मुझे नालो फयाज़ अली जुणेजो है। सीएस स्टेशन रहवासी आहियूं। मुझे चाचो इतने भैंस कॉलोनी में ड्यूटी कंदो आहे न्यूट्रैशन असिस्टेंट है। उते कल सुबह जो 12 बजे SHO इमदाद हुलियो ड्यूटी दौरान उनके खंबे खणी वियो आहे। उन खां पहिरियां बि इहो ई साॻियो SHO मुंहिंजे नंढड़े सौट 13 सालनि जो नौशाद ऐं मुंहिंजी ॾाॾीअ खे घर मां राति जो दरवाज़ो तोड़े खणी वियो हो। उन खां बाद में असां SP साहब SSP साहब DRD साहब सां मिलियासीं। उन्हनि असांखे चयो त उहे माण्हू तव्हांखे वापसि कंदासीं। उहे माण्हू वापसि कयूं। वरी कल्ह ई SHO गुंडागर्दी करे मुंहिंजे चाचा खे खंबे खणी वियो आहे। असां SSP लाड़काणो SP लाड़काणो DIG आज सिंध खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। असांखे हरभरू इन्वॉल्व कयो थो वञे पराए मसइलनि में। असांजी का बि ज़ाती दुश्मनी न आहियूं। हुलियो असां जुणे जा आहियूं। असां हुन असांजे हिकिड़ो ॻोठ जो माण्हू आहे पाड़े में ॻोठ आहे वाजिद कांदड़ो। उन पसंदि जी शादी कई आहे कोर्ट में। उन्हनि जा कागज़ उनजी वीडियो बयान पुलिस खे मिलियल आहे। पहिरियां इतला मिलियल आहे त हुन पसंदि जी शादी कई आहे। उनमें असांजो को मसइलो ई न आहे। हू कांदड़ान असां जुणे जा आहियूं। उनजे बावजूद बि मुंहिंजो चाचो उन सां गॾु सिर्फ़ु ड्यूटी कंदो हुयो। उनजे बावजूद उनजे FIR में नालो ॾिनो वियो आहे।